बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों हिकिड़ो माण्हू कंहिं ॿाहिरें शहर में नौकरी कंदो हुयो ऐं कुझु ॾींहंनि जी मोकल ते जॾहिं हू घर आयो त उन जे घर वारनि चयो त तव्हां भला घर में आयो त असांखे ॾींहुं ॿ मोकल ॾियो त असां ॻोठ मां थी अचूं ऐं पंहिंजे मिटनि माइटनि सां मिली अचूं, वापसि अचूं त पोइ तव्हां हलिया वञिजो। हुन चयो का ॻाल्हि कोन्हे, तव्हां वञो, घर ते मां आहियां। हू जॾहिं हलिया विया ॻोठ निकिरी त उन खां पोइ हुनखे ऑफिस जे अर्जेंट कम जी का कॉल अची वई ऐं उनखे हुकुम ॾिनो वियो त तव्हां अॼु निकिरो पंहिंजे शहर खां ऐं फ़ौरन वापसि पहुचो। हुन चयो ठीकु आहे, मां अचां थो वापसि। हिन वटि कुझु पैसा हुया। हिन चयो हाणे इहे कीअं कयां, त काॾे कयां, कीअं घर वारनि ताईं पहुचायां। सो उन उहे पैसा खणी पाड़े में जेको साम्हूं घरु हुयो उन्हनि जो वञी दरवाज़ो खड़कायो। उन्हनि खे चई त हीअ पैसा मां तव्हां वटि अमानत तौरु रखां थो, मूंखे एमरजेंसी में हीअं वञिणो पियो पवे, सो मुंहिंजा घर वारा जॾहिं मोटी अचनि त हीअ पैसा उन्हनि जे तव्हां हवाले करे छॾिजो। हुननि चयो त का ॻाल्हि कोन्हे, छो त पाड़े में हिक ॿिए सां इहे मामलात हलंदा रहंदा आहिनि। हाणे उहा जेका रक़म हिन उन्हनि खे ॾिनी त उहा 1.5-2 लख जी रक़म हुई। ॿई ज़ाल मुड़ुस हाणे परेशान थिया त इहा रक़म जेका आहे त किथे रखूं, ऐं उन्हनि कोशिशि कई त हिते रखूं। सो परेशान थिया त इहा कहिड़ी जॻह ते रक़म रखूं। त उन्हनि जो नंढड़ो पुटु उन्हनि जो सॼो इहो लकाउ ॾिसी रहियो हुयो, ॻाल्हि ॿुधी रहियो हुयो। उहो आयो, उन्हनि चयो त बाबा मूंखे तव्हां ॾियो पैसा त मां अहिड़ी जॻह ते थो रखां जो तव्हांखे बि कॾहिं न मिलंदा इहे पैसा। त उन्हनि खणी उन पुट खे ॾिना। 10-12 सालनि जो पुटु हुयो ऐं उहो पैसा खयूं अंदरि हलियो वियो जॻह में ऐं पैसा रखी निकितो हलियो वियो। 2 ॾींहं 3 गुज़रिया त जीअं उन जा पाड़े वारा आया त उन पंहिंजे घर वारनि खे फ़ोन अॻ में ई करे छॾी हुई त मां पैसा हिननि वटि रखी थो वञा, पाड़े वारनि वटि, वापसि अचो त पैसा हिन खां खणी छॾिजो। सो उहे आया, अची दर खड़कायूं त उन टाइम हिननि जो पुटु, जंहिंखे हिननि पैसा ॾिना पुट खे, उहो निकिरी वियो हुयो ॿाहिरि। हीअ ॾाढो परेशान थिया, अची पैसा ॻोल्हियूं, घर में मिलनि बि कोन पिया। अलमारियूं जेके बि उन्हनि जे घर में हुयूं, जिथे जिथे उहे पैसा थोरा थका पंहिंजा रखंदा हुया, उहे सभु हंधि हिननि ॻोल्हिया, पर उन्हनि थाकनि ते हिननि खे पैसा न मिलिया। ॾाढो परेशान थिया। हाणे पाड़े वारनि खे छा जवाबु ॾियूं? हीअ त चवंदा त अलाए काॾे करे छॾियूं असांजा पैसा ऐं हाणे असां सां को फ्रॉड था कनि पिया। सो इन परेशानी में ई शशदर हुया, परेशान हुया। त ईअं कंदे उन्हनि जो पुटु बि घर पहुतो। जीअं जो पुटु पहुतो त उन्हनि खे अची साहु पियो, बाबा तोखे पैसा ॾिना हुयासीं, पैसा किथे रखिया अथसूं? त हू अंदरि वियो ऐं अंदरि वञी मोटी आयो वापसि त क़ुर पाक हुन जे हथ में हुयो। अची पीउ माउ खे ॾिनई त हीअ वठो, हिन में पैसा रखिया अथमि, उहे कढी तव्हां हिननि खे ॾेई छॾियो। त हुननि चयुसि त तूं हिन में क़ुर पाक में पैसा छो रखिया आहिनि? चई बाबा मूंखे ख़बर आहे त तव्हां हिनखे हथु ई कोन लाहींदो, कॾहिं बि सॼो घर ॻोल्हींदो पर हिनखे हथु न लाहींदो, न को चोर वञी को हथु लाहींदो, न को घर वारा वञी हथु लाहींदा, छो त पाण हिनखे हथु ई कोन लाहींदा आहियूं। इहे पैसा हिन में पिया हूंदा, काॾे वेंदा? सो हिन जे करे मां क़ुर पाक में पैसा रखिया हुया। पैसा त खणी उन्हनि पंहिंजे पाड़े वारनि खे ॾिना, पर इंतिहाई शर्मिंदगी उन्हनि खे महसूसु थी त असां पाण बि क़ुर पाक खे हथु न पिया लाहियूं ऐं पंहिंजी औलाद खे बि इन जी तरग़ीब न पिया ॾियूं। छा अॼुकल्ह असांजे घरनि में ईअं न आहे? अक्सर घरनि में ॾिठो वञे त क़ुर पाक सालनि जा साल बंदि पिया हूंदा आहिनि, ठपिया पिया हूंदा आहिनि ऐं पोती पाराए ऐं रखी छॾींदा आहियूं असां। ऐं क़ुर पाक खे हथु ई न आहियूं लाहींदा। गुल ईंदा आहिनि, गुल विझंदा आहियूं, पर क़ुर पाक में हथु न आहियूं लाहींदा। केतिरा अहिड़ा घर आहिनि जेके मूं बि पंहिंजे अखियुनि सां ॾिठा आहिनि त पैसो पाई उते क़ुर पाक में रखंदा आहिनि, वरना हथु ई न आहिनि लॻाईंदा। सो असां ते मुसीबतूं, असां ते तकलीफ़ूं जेके अचनि थियूं त उहे असांजा कुझु आमाल बि अहिड़ी तरह जा आहिनि। सो दुआ था करियूं त अलाह साईं असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं क़ुर पाक खे पढ़ण ऐं सम्झण जी अलाह ताला असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेकॾहिं अव्हांजे घर में बि ईअं ई आहे ऐं क़ुर पाक खे केतिरनि ई हफ़्तनि महीननि खां तव्हां हथु न लॻायो त अॼु वज़ू कयो, नमाज़ पढ़ो, नमाज़ पढ़ी ऐं क़ुर पाक जो दौर करियो। इन सां ई बरकत आहे, इन सां ई जन्नत आहे, इन सां ई असांजी आख़िरत संवरे थी। सो तव्हां जेकॾहिं इहो कमु कंदो ऐं हिन वीडियो खे ॿियनि दोस्तनि सां बि पाण वंड कंदो, शेयर कंदो ॿियनि दोस्तनि सां बि, ऐं कंहिं बि जेकॾहिं अॼोके ॾींहं में असांजी हीअ ॻाल्हि ॿुधी, असांजी हीअ स्टोरी ॿुधी ऐं इन ॻाल्हि ते अमल कयो अॼु या सुभाणे, उन्हनि उथी ऐं क़ुर पाक पढ़ियो त यकीन करियो असांखे सवाबु थींदो। सो नंढी नंढी नेकीअ जा इहे कम बि ज़रूरु कंदा करियो। अलाह साईं असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन या रब्बल आलमीन। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कलोड़े खे इजाज़त ॾियो। मिलंदासीं वरी अॻिली वीडियो में। तेसीं ताणी अल्लाह निगहबान।